उरेरालाल जी समाजी तंज़ीम भलाई फाउंडेशन के चेयरमैन इज़्ज़त अली ब्रह्माणी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में गर्मी की मौसम के नज़र में रखंदे 15 सोलर पंखा और 8 सोलर प्लेटूं स्कूल के हेडमास्टर मोहम्मद अमीन आराई और रियाज़ अहमद साहिबाल के हवाले कयूं। मीडिया से ॻाल्हाईंदे समाजी अॻवान इज़्ज़त अली ब्रह्माणी चयो त अफ़सोस आहे त सरकार वटि फंड हूंदे बि मासूम ॿार गर्मी में तालीम पिराए रहिया आहिनि। हुन चयो त स्कूल के हेडमास्टर रियाज़ अहमद साहिबाल खेसि चयो हो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में बिजली जो निज़ाम न हुजण सबब मासूम ॿार गर्मी में तालीम पिराए रहिया आहिनि, जंहिं करे ॿारनि खे तालीम पिराइण में सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। समाजी अॻवान इज़्ज़त अली ब्रह्माणी चयो त मासूम ॿारनि की तालीम के नज़र में रखंदे असां स्कूल लाइ 15 सोलर पंखा और 8 सोलर प्लेटूं स्कूल के हेडमास्टरनि हवाले कयूं आहिनि। उन मौके ते ॻाल्हाईंदे चयो त असां समूरनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त असां पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण लाइ सरकारी स्कूलनि की मालिकी कयूं। उन मौके ते नवनि तोड़े पुराणनि उस्तादनि खे मुखातिब थींदे चयो त तालीम खे बहितर बणाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं सिंधी शागिर्द बि पढ़ियल लिखियल मुआशरे जो हिसो बणिजी सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।